महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह ताला तो तमाम बुलंद बाला मकाम रुतबो नसीब फरमायो है। पर मां हिकड़ो नुक्तो बयान करे पंहिंजे मौजू ते अचां। तारीख़ बगदाद में ईंदो आ त हिक मर्तबा हजरत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी हैकल यज़दानी मीरा मुहियद्दीन सैयदना अशेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु पीराने पीर पीर ताहे पर पीरन जो भी पीर आहे। अल्लाह पाक एडो मकाम दिनो आ, एडो मर्तबो दिनो आ जो पीर ताहिन पर पीरन जा भी पीर आहे। गाल निकती आहे मुख्तसरन अर्ज कंदो हला त जने मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी रात अर्श ला मकान ते पहुता त साईं फरमायो अर्श अजीम मथे हो, चढ़ण जे ला का सीढ़ी वगैरह रखल कोन हुई। मु अॻियां पुठियां निहारियो त का सीढ़ी हाणे कीअं मथे चढ़ां। महबूबन फरमायो अचानक हिकड़ो नौजवान ज़ाहिर थियो। अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जेकॾहिं सीढ़ी नाहे त परवाह नाहे, मुंहिंजी गर्दन अवां जे लाइ सीढ़ी मौजूद आहे। पान गर्दन झुकायूं मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे कंध मुबारक ते पंहिंजो पेर मुबारक रखियो ॿिन्हिनि कुलनि जे विच। महबूब अर्श ते परवाज़ कई। वापसी में जॾहिं मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिदरतुल मुंतहा ते पहुता, जिबरील खे पाण फरमाए जिबरील यो नौजवान केर हो जे पंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ पंहिंजी गर्दन पेश कई। जिबरील अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह यो अवां जो बचड़ो आ, हसनी हुसैनी सैयदा अब्दुल कादिर जीलानी उन जो नालो आ। आखिरी ज़माने में ईंदो जॾहिं तव्हां जो दीन कमज़ोर थी पवंदो ऐं अब्दुल कादिर जीलानी ईंदो, उन जे सदके अल्लाह तबारक व तआला अवां जे दीन खे नई जान अता फरमाई ऐं अल्लाह पाक वरी उनके मुहियद्दीन जे लक़ब सां नवाज़ी। त जॾहिं मदीने वारे साईं इहा ॻाल्हि ॿुधी त पाण ख़ुशि थिया। पाण उते दुआ फरमाई त मौला जहिड़ी तरह मुंहिंजो कदम तमाम नबियन जे गर्दनन जे मथां आहे, जहिड़ी तरह मां इमामुल अंबिया आहियां, मुझे बचड़े अब्दुल कादिर के वो मकाम है मर्तबो नसीब फरमा जो मुझे बचड़े अब्दुल कादिर जो कदम मुझे उम्मत जे तमाम वलियन जे गर्दनन जे मथे। अल्लाह रब्बुल आलमीन इरशाद फरमायो महबूबा तुझी दुआ कबूल है, तुझी दुआ कबूल है। तो वो भी वक्त आयो तो बगदाद जी जामा मस्जिद में पाण पा ऐलान फरमाए कदम हाज़ही अला रक़बत कुल्ल वली अल्लाह। पाण फरमाइन था मुंहिंजो हियो कदम तमाम वलियन जे गर्दन जे मथां आहे। पो उलमा इकराम लिखन था बुजुर्गन फरमायो आ त जेके उते मौजूद वली हा उन्हनि त पंहिंजा गर्दन झुकाए छॾिया, पर जेके गारन में वेठा हा, जबलन में वेठा हा, चिला काटे रहिया हा, उहे भी यक आवाज चई रहिया हा त तुही जे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा, रख कदम मोसर झुकायो बादशाह बगदाद जा। तुही जे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा, रख कदम मोसर झुकायो बादशाह बगदाद जा, रख कदम मोसर झुकायो बादशाह बगदाद जा। दाद लो दरगाह जो तू शान तुई जो मथे, दाद लो दरगाह जो तू शान तुई जो
मथे मान तुहिंजो रब वधायो बादशाह बगदाद जा रख कदम मूं सिर झुकायो बादशाह बगदाद जा। असां सुन्नी खुश नसीब असां के अल्लाह पाक जेकरे किताब ॾिनो आहे त सभिनी किताबनि जो सरदार ऐं सरवान। प्यारा दोस्तो बुजुर्गो जेकरे नबी मिलियो आ सभिनी नबियनि जो इमाम आ इमाम मिलियो आ इमाम आज़म अबू हनीफा मिलियो आ। जेकॾहिं पीर मिलियो आ त आम पीर नाहे पीरनि जो बि पीर आहे। मुश्किल में कम अचण पान फरमाइन था जेकॾहिं मुंहिंजो मुरीद सिजे उभरण वारी जाइ ते हुजे मां सिज लहण वारी जाइ ते हुजां मूंखे सॾ करे मीरा शाह मदद कर अचे ओखिया वेरा लिल्ला लग लतीफ चए बर पाज़ी दे पेरा औलाद अली शेर कर का महर मुरीद ते मुझे साईं फरमायो आ त सॾ करण उन मुरीद जो कमा उन जी मदद करण मां अब्दुल कादर जीलानी बगदाद वारे जो कम आहे। पाण फरमाइता त मूंखे अल्लाह पाक एतिरी ताक़त ॾिनी आहे एतिरी ताक़त ॾिनी आहे ऐं पाण इहो बि फरमाइता त अल्लाह पाक मूंसां वाइदो फरमाए त अब्दुल कादर मां रब्बुल आलमीन तोखां राज़ी आहियां ऐं उन जो इनाम ही आ जो क़यामत जे ॾींहं ताईं जेको बि तुंहिंजे तरीक़े आलिया क़ादरिया में दाख़िल थींदो मां रब पाक उनखे मरण वेल ख़ात्मो बिल ख़ैर नसीब फरमाए। जॾहिं मरंदो उन जो ख़ात्मो ईमान ते थींदो। इहा का मामूली बिशारत थोरी आहे। वॾनि वॾनि जा पेर लड़खड़ाजी वेंदा न जॾहिं सकरात जी सख़्ती ईंदी आहे। तव्हां असां त कंहिं लिस्ट में शामिल आहियूं। प्यारा दोस्तो बुजुर्गो किताबनि में ईंदो आहे वक़्त जो इमाम हज़रत ख्वाजा इमाम फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह ताला अलैह जे वटि मुंहिंजा प्यारा शरीयत बि आ तरीक़त बि आ मुफ़स्सिर क़ुरान बि आ शेखुल हदीस बि आ वॾो अल्लामो इमाम आ। जॾहिं वफ़ात करण वक़्त जो वक़्त क़रीब आयो आ मुनकरन मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो जॾहिं सकरात शुरू थी आ हिकिड़े पासे मलकल मौत आयो आ ॿिए पासे शैतान आयो आ। शैतान अची करे चयो आ ओ फ़खरुद्दीन राज़ी तो पूरी जिंदगी अल्लाह जी वहदानियत बयान कया रब जी तौहीद बयान कया भला ॿुधा कहिड़े दलील जे तहत तूं अल्लाह पाक के वहदहू ला शरीक करे मञंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हज़रत इमाम फ़खरुद्दीन राज़ी दलील पेश कयो आ शैतान दलील टोड़े छॾियो आ वरी बि दलील ॾिनई आ शैतान दलील टोड़े छॾियो आ वरी बि मुंहिंजा प्यारा जो दलील ॾिनई आ उहो बि शैतान टोड़े छॾियो आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो दलील ॾींदे ॾींदे साईं जिन शैतान जे साम्हूं 360 दलील पेश फरमाया। अब घणा दलील 360 दलील अल्लाह ताला जी वहदानियत जा तो मुझो रब अकेलो आ लम यलिदा वलम यूलदा न कंहिंजो पया न कंहिंजो पुटा पर शैतान खे त इल्म हो न सही इल्म त शैतान वटि बि आहे रद कंदो रहियो। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो पछाड़ी में साईं जॾहिं परेशान थिया हाणे त दलील ख़त्म थी विया हेॾा सवन मेलन जे फासिले ते इमाम फ़खरुद्दीन राज़ी जो मुर्शिदा हज़रत ख्वाजा नजमुद्दीन कुबरा रहमतुल्लाह ताला अलैह मुंहिंजा प्यारा पाण वुज़ू फरमाए रहिया हा अचानक पाणीअ जो चुल्हो भरे करे उछलाए करे फरमा लगा राज़ी चो त मां पंहिंजे रब खे बग़ैर कंहिं दलील जे वहदहू ला शरीक करे मञंदो आहियां।
मुरीद बिठो वुजू कराए साईं जो फरमाए तो राजी चो मां अल्लाह के अकेलो करे मञंदो आहियां। मुरीद अॻियां पुठियां निहारियो फखरुद्दीन राजी आहे तो साईं कीअं पोइ खिताब फरमाए। प्यारा दोस्तो बुजुर्गो नमाज खत्म थिया खलीफो करीब थियो ओ मुंहिंजा कामिल मुर्शिद अज अजीब गाल जाहिर थिया जॾहिं त फखरुद्दीन राज़ी हिते मौजूद भी न हो अवां कीअं सॾे रहिया हा पाण फरमा लगा ओ मुंहिंजा खलीफ़ा अज फखरुद्दीन राज़ी जी ज़िंदगी जे आखिरी लम्हात हा आखिरी खड़ियूं हुयूं शैतान जो हमलो हो ऐं अल्लाह पाक जे तरफां मूंखे इल्हाम चो इशारो चो नजमुद्दीन कुबरा अज तुंहिंजो मुरीद परेशान मदद कर पंजे मुरीद जे। साईं फरमाइता अल्लाह जी अता सां असां मदद कया फखरुद्दीन के अल्लाह पाक ईमान ते खात्मो अता फरमायो आहे। खात्मो जो बिल खैर थियो आहे तो मुआरिज़ पे कयो वडा वडा आलिम वडा वडा मशाइख इन टाइम ते लड़खड़ाजी वेंदा आहिनि। असां खुश नसीब आहियूं जो असां पीरान पीर दस्तगीर जी निस्बत वारा आहियूं असां के उहा निस्बत शामिल आहे जो मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो पाण फरमाइता रब जो वाइदो आहे त तुंहिंजो मुरीद मरण वक्त में खात्मो उन जो बिल खैर थींदो। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो उहो शहनशाह पीरन जो पीर सुनो अब्दुल कादिर जीलानी बगदाद शहर में तकरीर फरमा रहियो आहे। वॾो जलसो खिताब पे अॼुकल्ह वॾा वॾा जलसा थींदा आहिनि पर मूं तारीख़ बगदाद में पढ़ियो त साईं पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे जलसे में 70,000 जे लॻभॻि माण्हू जमा थींदा ऐं उन वक़्त इहो साउंड वग़ैरह कोन हूंदो ये अल्लाह जे वली जी करामत हूंदी ही जेतिरो आवाज अॻे सफ़ वारा ॿुधंदा हुआ ओतिरो ई आवाज आख़िरी सफ़ वारा बि ॿुधंदा। हिकिड़ो ॾींहुं जो तकरीर करे रहिया हा अचानक जो झटको लॻो त साईं जिन जे दस्तार मुबारक जो हिकिड़ो वर खुली पटको मुबारक जो वर खुली तो पटके जो वर खुलियो त साम्हूं जेके अक़ीदतमंद मुरीद वेठा हा उन्हें सभिन पंहिंजा पटका लाहे पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जे कदमन में छॾे ॾिना। मुर्शिद जे अदब में त मता मुर्शिद जो पटको खुलल हुजे असां ॿधी वियूं मता बेअदबी थी पई सो सभिन साईं जे कदमन में फिटा कया जलसो खत्म थियो पण फरमाई ये पटका कंहिंजा आहिनि। फकीर अर्ज़ कयो कि बिला अवां जी दस्तार खुलल ॾिसी करे असां बेअदबी महसूस की असां पंहिंजा पटका तव्हां जे पेरनि में छॾिया पाण फरमाई खणो सभु को पंहिंजो पंहिंजो पटको खणंदो वियो आख़िर में उते हिकिड़ी ज़ाइफ़ा औरत जी चादर रहिजी औरत जी गंदी रहिजी त जेके जलसे में माण्हू हुआ उहे परेशान थिया त हिते त माई आई त कोन ही माई जी चादर किथां साईं फरमाए मूंखे पाण पंहिंजे सिधे कुले ते रखी छॾियूं थोरी देर गुज़री उहा चादर ख़ुद ब ख़ुद गायब थी वई। फकीर करीब था मुरीद करीब था अर्ज कर लगा साजा कामिल मुर्शिद ये चादर केंजी हुई किथा आए किना वये हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह फरमायो मुंजा मुरीदो जेड़ी तरह अज तवा परे परा का पंध करे बगदाद अची करे मुंजो वाइज नसीहत बुधण आया एड़ी तरह कुस्तन दुनिया में मुझे एक मुरीदानी रहंदी आ उनके खबर पया अज मुझो कामिल मुर्शिद वाइज बगदाद में फरमाई दो वह कुस्तन दुनिया में वही करे असा जो वाइज बुद्धि भी रही हुई त जलसो ॾिसी भी रही हुई। मुझी मुरीदानी कुस्तन दुनिया में रहंदी आ साईं तकरीर किथे पियो करे बगदाद में फरमादा असां जो वाइज ॿुधे भी पई जलसो भी ॾिसे भी पई पर जॾहिं तव्हां पंहिंजा पटका मुंहिंजे कदमनि में लाथा त मुंहिंजी मुरीदानी खे इहा ॻाल्हि समझ में कोन आई
उन समझो ये का अकीदत है, ये का मुर्शिद जे आदाबर मा को अदब है। उन उता पंहिंजी चादर उछलाई जेका असां जी दरबार में आई, असां उन जी चादर माई साहबा के वापस करे छड़ी। तो सोचण जी गाल आ, जेकर पीरान पीर जी मुरीदानी बगदाद बारे मुर्शिद जो वाइज कुस्तंतुनिया मा वही करे बुधी सके थी, तो पो मुंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो असां जो अकीदो आ मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा का वही करे अज असां जो जलसो ॾिसी रहा आहिन, बुधी रहा आहिन। मुझे महबूब करीम जो फरमाना त क़यामत जे ॾियारे ताईं जेको मां जे मथा ईमान आणींदो, जेको मुझे मथा कलमो पढ़ंदो, मां मोहम्मद उनके सुञाणंदो आहियां, उन जे नाले जे भी ख़बर आहे। तव्हां ईअं न समझिजो त रसूलुल्लाह खे ख़बर कान्हे का। सही फरमायो त क़यामत जे ॾींहं ताईं जेको मुझे मथा कलमो पढ़ंदो, उन जे नाले जी भी ख़बर आहे, उन जी कौम जी भी ख़बर आहे, उन जे कबीले जी भी ख़बर आहे। तो केर केर मुझे मथा कलमो पढ़ंदो, केर ईमान आणींदो। प्यारा दोस्तों बुजुर्गो वफादार नबिया, दिलबर नबिया, गरीब परवर नबिया, जिते अम्मा कम न ईंदे, जिते बाबो कम न ईंदो, जिते रिश्तेदार कम न ईंदा, जिते भार जुदा थी वेंदा, मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो उते जे कॾहिं कम ईंदो आ त आमना जो लाल कम ईंदो आहे। मदीने जो साईं कमी असाबन अर्ज के सुना क़यामत जी तव्हां असां के किथे मिलंदा। हुजूर साईं फरमाए थी जेकर मुखे तलाश करणो आ त गदलन गुनाहगारन कोजन किनड़न में मां मोहम्मद मौजूद हूंदुसि। जेके गुनाहगार होंदा, जेके बदकार होंदा, मां मोहम्मद उन्हनि सां गॾु हूंदुसि। तॾहिं मियां हाजी गुलाम नबी मैसर फरमाईंदो आ न हूंदो नबी ने को कारन जे विच में जे मिलंदो त को झल वीचारन जे विच में जे मिलंदो त को झल वीचारन जे विच में न हूंदो नबी ने को कारन जे विच में जे मिलंदो त को झल वीचारन जे विच में जे मिलंदो त को झल वीचारन जे विच में न हसनैन ऐं फातिमा याद हूंदसि रुगो बख्श उम्मती ही फरियाद हूंदसि। न हसनैन ऐं फातिमा याद हूंदसि रुगो बख्श उम्मती ही फरियाद हूंदसि। कंदो अर्ज़ड़ा पियो कतारन जे विच में जे मिलंदो त को झल वीचारन जे विच में। अल्लाह पाक मदीने वाले साईं जी मोहब्बत नसीब फरमाए। मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो शहर रमदान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो ऐ इंसानो रमजान शरीफ जो जे कदे कदर ऐं मकाम पुछण चाहियो था त मां रब खां ॿुधो रमजान शरीफ वो शान वारो महीनो आ जे मुबारक महीने में मां रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान खे नाज़िल फरमायो आहे। रमजान वो शान वारो महीनो आ जंहिंमें
कुरान करीम जो नुज़ूल थियो आहे। रमज़ान जा फज़ाइल त अल्हम्दुलिल्लाह तो ॿुधा हूंदा तो हुजूर साईं फरमायो तो जेको फर्ज पढ़ंदो आ उनके 70 फर्जन जो सवाब, नफल पढ़ंदो आ उनके फर्ज जो सवाब, एक मर्तबा सुभान अल्लाह चवंदो आ अल्लाह पाक लखे सुभान अल्लाह जो सवाब अता फरमाए। एक मर्तबा मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मता दुरूद सलाम पढ़े तो अल्लाह पाक जी ज़ात मां बरकातुन जा लख गुनाह मिटाईंदो आ, लख दर्जात बुलंद कंदो आ, लख नेकियूं अता फरमाईंदो आ। मदीने वारे जी दुरूद, मदीने वारे जी सलात जो आमालोना बैनुल क़बूल व रद्दिहा इला सलात अला नबी मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां जो नमाज़ूं, असां जा रोज़ा, असां जा ज़िक्र अज़कार ये सब कबूलियत रद्द होने जे दरमियान में होंदा आहिनि। अदा हाजी हज करे अचे, नमाज़ी नमाज पढ़ी अचे, तमा पुछंदो हाजी साहब तुंजो हज कबूल पियो या न, तो तोखे चवंदो बाबा तवाफ भी कयो आ, अरफात भी वियो आहियां, मुज़दलिफ़े भी वियो आहियां, जबल रहमत भी वियो आहियां, सभई अहकाम अदा कया आहिनि, पर कबूल करण वाली रब जी ज़ात गारंटी न दी सघंदो त हज कबूल पियो आहे या न। लेकिन अल्लामा बोसीरी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त असां जा अमल, असां जो इबादतूं कबूल ऐं रद्द जे दरमियान में आहिनि। लेकिन मदीने वारे मीर जे मथां जेको दुरूद ऐं सलाम आ उन जे कबूल होण में को बि शक शुबो न आहे। दुरूद यकीनन कबूल ही कबूल आहे। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमजान अल्लाह जी दरबार में ईंदो, कुरान अल्लाह जी दरबार में ईंदो, जेके कुरान जी तिलावत कंदा, जेके रमजान में रोजा रखंदा, जेके रमजान जो अदब कंदा, मुझे महबूब मदीने वारे मीर फरमायो अल्लाह जे दरबार में रमजान सिफारिश कंदो, मौला हिन तुझे रजा खातिर रोजा रखिया हा, खाने छड़े दिनो, पीण छड़े दिनो, मौला तुझी मोहब्बत में या इलाहुल आलमीन आज मां रमजान तो सिफारिश करा, इनके मां फरमा। मुझे महबूब फरमायो रमजान जी सिफारिश अञा बंद थींदी, कुरान शुरू थींदो, अर्ज कंदो मुझा मौला कदे तरावी में, कदे तहज्जुद में, कदे मालिक फजर का बाद, कदे फजर का पहिरियां, यो मुंजी तिलावत कंदो हो अल्लाह अज मां कुरान तुझे दरबार में तो सिफारिश करा, इनके मां फरमा। मुझे महबूब फरमायो तो कुरान जे सिफारिश दे करे अल्लाह पाक गुनाहगार के जन्नत अता फरमाई दो। कुरान सा जिन जो भी ताल्लुक, जिन जे सीने अंदर कुरान वो कुरान दुनिया में तो साथ निभाइंदो ही निभाइंदो। दुनिया में कुरान साथ कीअं निभाइंदो आहे, जेकॾहिं केर माण्हू तिलावत कुरान में मशगूल हुजे, पियो तिलावत करे, तिलावत पियो करे, दुआ न घुरे, सिर्फ तिलावत करे, तो मदीने जे साईं फरमाए तो अल्लाह पाक बगैर घुरण जे सभिन दुआन जा नतीजा उनके अल्लाह ताला अता फरमाईंदो आहे। सभिन दुआन जा नतीजा उनके मिलंदा आहिनि। पर जेकरे कुरान सां मोहब्बत थी वञे त इहो कुरान दुनिया में त कम ईंदो आहे, पर ख़ुदा जो कसम आहे कब्र में भी कम ईंदो आहे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि वॾो वक्त जो कामिल अहले सुन्नत व जमात जो इमाम अल्लामो जी गुज़रियो आहे। साईं जो यो शान आ जो पान हालत सुजागी में 72 मर्तबा रसूलुल्लाह जो दीदार कयो। घणा मर्तबा? 72 मर्तबा। महबूबन जो दीदार जिनके थींदो आ पो उनका दुनिया सब विसरी वेंदी। असांजी सिंध जो मशहूर बुजुर्ग आहे, तरीक़े आलिया कादरिया जो असांजी सिंध जो इमाम आहे हज़रत क़िबला सैयदी व सनदी व मुर्शिदी क़िबला से सैयद ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु। बड़ो वक्त जो कामिल बुजुर्ग जी गुजरियो आहे। वो पान जने फजर जी नमाज ते मुरीद इंदा हा, ॾिसंदा हा त साईं रोअन पिया। फकीर पुछंदा हा क़िबला छाजे ला रो था? पान फरमाइंदा जब आधिया रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो,
मुझे निंड नेणन जी फिटी मुखे हो हर हर याद प्यो अजब आधिया रात जो मुखे सुहिणो सरवर याद प्यो मुझे निंड नेणन जी फिटी मुखे हो हर हर याद प्यो इश्क बारण बारिया मग मदीन जा सारिया मग मदीन जा सारिया घोड़ा घर किया घारिया घोड़ा घर किया घारिया मुखे रात रहबर याद प्यो मुझे निंड नेणन जी फिटी मुखे हो हर हर याद प्यो जिनके हिक मर्तबा रसूलुल्लाह जो दीदार थी वेंदो आ मस्त थी वेंदा है किताबन में ईंदो मुस्नद इमाम अहमद में हदीस पाका तो मदीने वारो साईं मस्जिद नबवी में नमाज पढ़ाईंदा किथे मस्जिद नबवी में अल्लाह पाक तवां सां सभिनि खे मदीने वारी मस्जिद जी हाज़िरी नसीब फरमाए आशिक चोंदो आ दिल रो न कबाहे करा दुख दूर मदीने में सरदार क्या सलबा सब सूर मदीने में दिल रो लकबाहे कर दुख दूर मदीने में सरदार क्या सलबा सब सूर मदीने में सरदार क्या सलबा सब सूर मदीने में मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में नमाज पढ़ाईंदा नमाज पढ़ाए असर जी नमाज पढ़ी मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद जे सहन में वेंदा जी तहां जी मस्जिद जो सहन आ ये मस्जिद नबवी जो वक्त सहन होंदो हो प्यारा दोस्तो बुजुर्गो हिकड़ो यहूदी होंदो हो जेको रोजानो मुझे महबूब जे दरबार में ईंदो हो मुझा प्यारा मस्जिद शरीफ अंदर दाखिल न थींदो हो मस्जिद जे दरवाजे ते बीही करे अल्लाह जे हबीब जो दीदार कंदो हो हिकड़ो ॾियारो गुज़रियो ॿियो ॾियारो गुज़रियो जो ॾियारो जॾहिं गुज़रियो आ अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन यहूदी के घुरायो आ मुझा प्यारा जॾहिं आंदो वियो आ महबूबल करीमन फरमायो ॾे ख़बर केरा अर्ज़ कन लॻो या रसूल अल्लाह मां यहूदी आहियां अवां जे मथां कलमो पढ़ण वारो न आहियां मुझे महबूब फरमायो हिते छाजे ला बीहंदो आहीं जासूस आहीं मुखबिर आहीं छाजे ला अची बीहंदो आहीं अर्ज़ कन लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ॿियो को भी कम नाहे मुझा महबूब मोहम्मद मुखे अवां जो चेहरो ॾाढो वणंदो आहे साईं मां को जासूस कोन आहियां तुंहिंजो चेहरो मुबारक ॾाढो मूंखे वणंदो साईं चेहरो बि चेहरो हो बुरी मरण खपे उन्हनि माण्हुनि खे जेके चवंदा रसूलुल्लाह असां जहिड़ो गुलाम नबी में सर चवंदो आहे पान सुरखी अखां सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा पान सुरखी अखां सवा लाल लब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा हू मोहम्मद तू अमड़ो हम
हम सरिया में हैफ थई हूँ मोहम्मद तो अममड़ो हम सरिया में हैफ थई एक लकब तो जो लहाबी लख लकब महबूब जा तो तपई जो बोथ दिस ओ बे अदब महबूब जा नारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 1,24,000 असहाबी आहे पूरी जिंदगी के नंढे का नंढे असहाबी भी मदीने वारे के ये न चयो तो या रसूल अल्लाह तू असा जड़ो या असा तव्हां जड़ो असहाब जडे भी कलाम कंदा हा अर्ज कंदा हा फिदा का अब्बुना व उम्मुना या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असांजी मां भी तो ता कुर्बान असांजो बाबो भी तो ता कुर्बान हर शे रसूलुल्लाह ता कुर्बान करदा मदीने वाले साईं के अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह राणा मुखे अवां जो चेहरो डाढो वणंदो आहे वो चेहरो जो हजरत सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था तो हिकड़ी रात रमजान शरीफ जे महीने में अल्लाह जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 14 जी रात नमाज पढ़ाए मस्जिद शरीफ जे सहन में वेठा हेडा 14 जो चंड चमकी रहियो आ हेडा मदीने वारो मीर वेठो आ मां दिल में सोचो अज मां भेट करा थो अज मां मुताबिकत करा तो त चंड जी रोशनी ज्यादा आहे या रसूलुल्लाह जे चेहरे जी रोशनी ज्यादा आहे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो पान फरमानता मां के दी माल चंड के पियो दिसा के दी माल चेहरा ए मुस्तफा के पियो दिसा मां दिसंदे मुझे दिल फैसलो दिनो जाबिर चंड जी रोशनी घटा मुस्तफा जो चेहरो ज्यादा रोशन आहे महबूबन जो चेहरो ॾाढो रोशन तदे आशिक चंदो आ मुझो पिरिया के दो प्यारो वल्लैल जे जुल्फन वारो सारा केर करे सघंदो तोने जग सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्लैल जे जुल्फन वारो मुझो पिरिया के प्यारो वतुहा जे चेहरे वारो कम महशर में माओ प्यो न ईंदा हिक नेकी अखां मोह मोड़ींदा उन दी कम अचण वारो वल्लैल जे जुल्फन वारो उन दी कम अचण वारो वतुहा जे चेहरे वारो पान जड़ो तो उनके चवी थो नूर करे तो कोन मनी थो पान जड़ो तो उनके चवी थो नूर करे तो कोन मनी थो जंहिंजा टुकर खाए जग सारो वल्लैल जे जुल्फन वारो जंहिंजा टुकर खाए जग सारो वतुहा जे चेहरे वारो चेहरो हो अल्लाह पाक तव्हां सां सभिनि खे महबूबन जो अदब नसीब फरमाए बहरहाल वो यहूदी अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह मूंखे अव्हां जो चेहरो ॾाढो वणे थो मदीने जे साईं फरमाए जेकॾहिं चेहरो वणे थो तो वो हली आ कलमो पढ़ इस्लाम कबूल कर हींअर लिकी लिकी पे ज़ियारत करी पोइ सरे आम तोखे मां मदीने वारे जो दीदार नसीब दीदार थींदो अर्ज़ कई या रसूल अल्लाह ईमान तो आणे कलमो तो पढ़ी वठा पर हिकड़ी गाल मूंखे रोकियो हुजूर से फरमायो वो केड़ी या रसूल इस्लाम में जेकॾहिं 5 वक्त जी नमाज आहे ये नमाज मुखां कोन पढ़ी मदीने जे साईं फरमायो हाणे हीअं करियूं था थोरो तू मथे अच थोरो असी हेठ अचूं
महबूब फरमाए केतिरो नमाज़ूं पढ़ंदे? अर्ज़ के या रसूल अल्लाह 2 नमाज़ूं पढ़ंदे। फजर ते अख कोन खुलंदी आ, ज़ोहर जे टाइम ते कम कंदो आहियां, बाक़ी विची ऐं सांझी नमाज़ पढ़ंदुसि ऐं सांझी नमाज़ पढ़ी मानी खयां वरी सुम्ही रहंदो आहियां। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हाणे ईअं न कर, तू 3 नमाज़ूं पढ़। घणियूं नमाज़ूं? 3 नमाज़ूं पढ़, बाक़ी 2 नमाज़ूं तो माफ़ आहिनि। अब इस्माइलिन जे ॻोठ वारा सच ॿुधायो, नमाज़ नबी ला पढ़बी आहे या ख़ुदा ला पढ़बी आहे? पोइ नमाज़ के घटाइण वधाइण अल्लाह ताला जो कम आहे या नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो कम आहे? अल्लाह ताला जो कम आहे। पर मदीने जो मीर छा पियो फरमाए त 2 नमाज़ूं तो ता माफ़ आहिनि, जो त रज़ाए दो आलम खुदा चाहते हैं और खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। तमाशा तो देखो कि जहन्नम की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद। जेका रसूलुल्लाह जी रज़ा आहे उहा रब जी रज़ा आहे, जेका रब जी रज़ा आहे उहा रसूलुल्लाह जी रज़ा आहे। मदीने जे साईं फरमायो 3 नमाज़ूं पढ़, 2 नमाज़ूं तो ता माफ़। अर्ज़ के या रसूल अल्लाह, पोइ मां ज़ोहर पढ़ंदुसि, असर पढ़ंदुसि ऐं मगरिब सांझी नमाज़, बाक़ी फजर ऐशा मुखां कोन पढ़बी। प्यारा दोस्तों बुजुर्गो, मुझे महबूब फरमायो ठीक आ 2 नमाज़ूं तोखे माफ़ आहिनि। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, जॾहिं ज़ोहर जी नमाज़ अॻी जी नमाज़ पढ़िया, पर अॻी जी नमाज़ चूंकि सिरी नमाज़ हूंदी आ, आवाज़ सां तिलावत न थींदी आ, मुझा प्यारा नमाज़ पढ़ी हलियो वियो आ। विची जी नमाज़ अची पढ़िया, विची जी नमाज़ बि सिरी हूंदी आ, तिलावत आवाज़ सां न कबी आ। पर मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, जॾहिं सांझी जी नमाज़ मगरिब जी नमाज़ मुझे लजपाल मोहम्मद जे पुछां चे पढ़िया, अल्लाह अल्लाह जॾहिं मदीने वारे मीर तकबीर पढ़ी अल्लाहु अकबर, हज़रत अबू हुरैरा साईं फरमाइनि था, मां कई मर्तबा ॾिठो हो मदीने जो मीर मुसल्ले ते हूंदो हो, मस्जिद नबवी जे पासन ते झंग जा जानवर ईंदा हा, खिड़कियुनि तां कन लॻाए रसूलुल्लाह जे ज़बानी क़ुरान ॿुधंदा हा। जानवर क़ुरान ॿुधंदा। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मगरिब नमाज़ ला तकबीर है, तिलावत शुरू थी। प्यारा दोस्तों बुजुर्गो, इहो जेको 3 नमाज़नि जो मुआहिदो करे आयो आ, जॾहिं मुंहिंजा प्यारा क़ुरान ॿुधैया दिल नरम थींदी वैया। मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो, नमाज में जॾहिं मुंहिंजे महबूब करीम नमाज ख़त्म कई आ, अल्लाह जे महबूब सलाम फेरायो आ, मुंहिंजा प्यारा दोस्तों उथी बीठो आ, अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, राणा इहे त 5 नमाज़ूं आहिनि, पर जेकॾहिं 50 बि हूंदियूं त मां पढ़ण लाइ तयार आहियां। 50 हूंदियूं पढ़ण लाइ तयार। मूंखे एॾी लज़त आई आहे, एॾो सुकून आयो आहे नमाज़ अंदर। त मदीने जे साईं जा फरमायो, पाण करीमन फरमायो त इहो मुंहिंजी ज़बान मां लफ़्ज़ निकिता, मुंहिंजी ज़बान मां लफ़्ज़ निकिता आहिनि त 2 नमाज़ूं तोखे माफ़ आहिनि, उहे क़यामत ताईं तोखे माफ़ आहिनि। जेकॾहिं पढ़ंदे त सवाब माणींदे, जेकॾहिं न पढ़ंदे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक तोखां इन्हनि 2 नमाज़नि जे बारे में सवाल कोन फरमाईंदो। पर इहा मां वज़ाहत कंदो हलां त इहो ख़ासो, इहो मख़सूस सिर्फ़ उन असहाबी सां हो, तव्हां असांजे लाइ न आहे। मां तव्हां सोचो मौलवी साहब आयो बसि 2 नमाज़ूं माफ़ करे 3 नमाज़ूं करे वियो, ईअं न आहे। तव्हां असांजे लाइ 5 नमाज़ूं, घणियूं? 5 नमाज़। कई नमाज़ूं तो ज़ाया करे छॾियूं, का कचारी में, का होटल में, का टीवी ते, का दुकान ते, पर ख़बर थी नमाज़ूं मिलियूं कीअं आहिनि।
ये नमाजू मिलियों किया हैं। प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे महबूब मदीने वारे साईं फरमायो जॾहिं मेराज वारी रात अल्लाह पाक मां के अर्शला मकान ते घुरायो आ। जॾहिं मां पहिरीं आसमान ते पहुतो आहियां ॾिसां त अल्लाह जे मलाइकनि जी जमात आ जेके बीही करे हथ ॿधी करे अल्लाह जे इबादत करे रहिया हा। मां जिब्रील अमीन के फरमायो जिब्रील ये केर आहिनि जेके बीठा आहिनि मलाइक छा करे रहिया आहिनि। जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये अल्लाह जा मलाइका आहिनि। जॾहिं का अल्लाह पाक इन्हनि के पैदा फरमायो आ ये बीठे बीठे अल्लाह जे इबादत कंदा अल्लाह जी तस्बीह पढ़ंदा। मुझे महबूब फरमायो मां दुआ घुरी मुंहिंजा मौला या क़याम वारी इबादत मुझे उम्मत के नसीब फरमा। क़याम वारी इबादत मुझी उम्मत के नसीब। महबूब वरी अॻियां हलिया त हिकिड़ी मलाइकनि जी जमात बीठी ही उहे रुकू में बीठा। जिब्रील के फरमायो जिब्रील हीअ मलाइक छा पिया कनि या रसूल अल्लाह ये रुकू जी हालत आहे। जॾहिं खां अल्लाह पाक इनके पैदा कयो आहे ये रुकू जी हालत में अल्लाह जी तस्बीह बयान कंदा। साईं फरमायो जमात हुई सफ़ सिधी ही मूंखे ॾाढी पसंद आहे। मां अल्लाह के अर्ज़ कयो मौला ये इबादत मुझी उम्मत के नसीब फरमा। रब्बुल आलमीन फरमायो महबूब तुंहिंजी दुआ क़बूल। साईं अॻियां हलिया वरी मलाइकनि जी हिकिड़ी जमात महबूब करीम ॾिठी टे आसमान ते जेके सजदे में पिया। जिब्रील के फरमायो जिब्रील हीअ छा पिया कनि या रसूल अल्लाह ये सजदे में अल्लाह जी तस्बीह बयान फरमाई। क़यामत ताईं जॾहिं खां अल्लाह ताला इनके पैदा कयो हुज़ूर से फरमाए मूं अल्लाह जी दरबार में दुआ करी मौला ये सजदे वारी इबादत मूंखे नसीब मुझी उम्मत के नसीब। पाण फरमाए अॻियां वधियासूं चौथे आसमान ते मलाइकनि जी जमात जेका तशहुद में वेठी आ। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो अतहयात वारी हालत में वेठी आ। हथ ॿई उन्हनि जा मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो गोॾनि जे मथां रखिया आहिनि। मुंहिंजे महबूब करीम जिब्रील के फरमायो प्यारा जिब्रील ये